खबर शामिल कंदासीं। बदीन ज़िले में मकानी चूंडुनि खां पोइ ज़िले चेयरमैन ऐं म्यूनिसिपल कमेटी जे चेयरमैनी हासिल करण लाइ कामयाब ज़िले जे मेंबरनि ऐं वार्डनि तां कामयाब काउंसलरनि पारां डुक दौड़ आख़िरी मरहले में दाख़िल थी वई आहे। हिक पासे मातली तालके मां कामयाब अगुड़ो ज़िले चेयरमैन अली असगर हाले पहुतो त वरी ॿिए पासे तालके टंडो बागो मां पीपल्स पार्टी ज़िले जनरल सेक्रेटरी हाजी साईं बख्श जमाली जो भाउ अता हुसैन जमाली उम्मीदवार आहिनि। वधीक तफ़सील ॿुधाइण लाइ असां सां वीडियो लिंक ते मौजूद आहे बदीन मां धरती टीवी न्यूज़ रिपोर्टर अली मोहम्मद शाहानी। जी अली मोहम्मद। हाँ जी बिल्कुल। मकानी चूंडनि खां पोइ हिन वक़्तु जेकर ॾिसिजे जेके चूंडियल डिस्ट्रिक्ट जा मेंबर आहिनि म्यूनिसिपल कमेटी बदीन जे वार्डनि तां जेके चूंडिजी आयल काउंसलर आहिनि काउंसलरनि तरफ़ां हिन वक़्तु चेयरमैन जे लाइ जेका जोड़ तोड़ शुरू थी चुकी आहे। जॾहिं त अहम जेको आहे ज़िले डिस्ट्रिक्ट जेका आहे उन जी चेयरमैनी जे लाइ ऐं म्यूनिसिपल कमेटी बदीन जी चेयरमैन जे लाइ तमामु घणा जेको आहे सो हिन वक़्तु उमेदवार जेके आहिनि सो मैदान ते लथल आहिनि। जॾहिं त डिस्ट्रिक्ट चेयरमैन जे लाइ ज़िले बदीन जो जेको अॻूणो चेयरमैन अली असगर हाले पोटो उन तरफ़ां जेको उमेदवार आहे हिन वक़्तु डिस्ट्रिक्ट काउंसिल ज़िले बदीन जो चेयरमैन गॾोगॾु उन जे जेका हिमायत जेको धरती टीवी न्यूज़ तरफ़ां जेका सर्वे कई वई आहे या जेको ज़रियनि खां मालूम थियो आहे त जेको अली असगर हाले पोटो आहे मोहम्मद इस्माइल राहो साहब आहे। उन खां अलावा जेको पीपल्स पार्टी जो ज़िले जो सदर हाजी रमज़ान चांडियो आहे या उन खां अलावा सरदार कमाल खान चांग आहे ऐं ॿिया जेके मीर गुलाम अली टालपुर समेत हुन जी हिमायत में आहिनि। जॾहिं त ॿिए तरफ़ ॾिसिजे त तालको टंडो बागो में जमाली बिरादरी जेको हाजी साईं बख्श जमाली हिन वक़्तु पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िले बदीन जो जनरल सेक्रेटरी आहे उन जा भाउ ऐं उन जा कुझु जेके आहिनि पुट समेत ॿिया जेका उन जा माइट रिश्तेदार आहिनि उहे बि उतां कामयाब थी आया आहिनि। उन 6 खां वधीक जेके जमाली बिरादरी जा माण्हू कामयाब थियण खां पोइ उहे बि ज़िले जी चेयरमैनी जे लाइ डुक दौड़ में आहिनि। हाणे ज़िले जी चेयरमैन जो सहरो कंहिंजे सिर ते वञे थो फ़िलहाल जेको आहे सो अञा हथमी फ़ैसिलो न थी सघियो आहे। जॾहिं त ॿिए तरफ़ जेकॾहिं ॾिसिजे म्यूनिसिपल कमेटी बदीन ते हिन वक़्तु जेके मज़बूत उमेदवार आहिनि मज़बूत जेको चेयरमैन जा जेके उमेदवार आहिनि उनमें रईस आशिक अली गोपांग आहे ऐं ॿिए नंबर ते अली अकबर मेमण आहे जेको बदीन जे मुख़्तलिफ़ वार्डनि तां कामयाब थी आया आहिनि। उन्हनि खे MP हाजी ताज मोहम्मद मल्ला अरबाब लुत्फ़ समेत मुख़्तलिफ़ जेके पीपल्स पार्टी जा अॻुवान आहिनि उन्हनि जी बि हिमायत हासिलु आहे। हिन वक़्तु अञा हथमी फ़ैसिलो त न थी सघियो आहे पर हिन वक़्तु डुक दौड़ जेका आहे जारी सारी आहे। जॾहिं त पीपल्स पार्टी जे ज़िले बदीन जे सदर हाजी मोहम्मद रमज़ान चांडियो खां जॾहिं मालूम कयो त हुन ॿुधायो त हिन वक़्तु म्यूनिसिपल कमेटी जेको आहे उन में पीर नूरला कुरैशी जेको सूबाई सलाहकार आहे उन जो भाउ पीर मोहम्मद सालेह कुरैशी जेको आहे म्यूनिसिपल कमेटी जे लाइ जेको आहे सो फर्स्ट नंबर ते आहे। तरफ़ हुन खां पुछो वियो त ज़िले जे लाइ त हुन ॿुधायो त अली असगर हाले पोटो जेको आहे ज़िला चेयरमैन थियण जे लाइ उहो जेको हुनजो फर्स्ट नंबर ते नालो अची चुको आहे। इन हवाले सां हीउ जेको फ़ैसिलो आहे सो त आला क़यादत पाकिस्तान पीपल्स पार्टी आला क़यादत कंदी पर जेका सर्वे कई वई आहे धरती टीवी न्यूज़ या माण्हुनि जा व्यूज़ वरिता विया आहिनि ज़रियनि खां जेको मालूम थियो आहे त हे जेको 2 अहम जेके शख़्स आहिनि हिकु तरफ़ अली असगर हाले पोटो जेको अॻे ई ज़िला काउंसिल जो चेयरमैन थी चुको आहे ऐं ॿियो जमाली बिरादरी तरफ़ां कोशिशि कई पई वञे त हुननि जो जेको आहे सो ज़िले चेयरमैन अची को बि माण्हू हुननि जो अची सघे। इन हवाले सां म्यूनिसिपल कमेटी ते बि अली रईस आशिक अली गोपांग समेत पीर मोहम्मद सालेह कुरैशी ऐं अली अकबर मेमण जा नाला हिन वक़्तु जेको सो खयां पिया वञनि।